काफी हाजिर आए सर। असलान तो डॉक्टर किताब मिस्ट्रीज ऑफ ह्यूमन माइंड जो मुतालो कयो आहे? न सर। जॾहिं पढ़ी तुंहिंजो चैप्टर नंबर 3 गौर सां पढ़जांइ। उनमें तमामु घणियूं कम जूं ॻाल्हियूं। जी सर। अॼु हिते ॾाढी वधी वई आहे। अॼु तमामु घणो सीउ आहे सर। चओ त दरियूं बंदि कयां? खुजली हुजनि, छो त हितां मां उन पुल खे ऐं पुल जे हेठां वहंदड़ पाणी खे सवलाई सां ॾिसी सघां। हाणे त वणनि जी ओट मां चंड बि निकिरी आयो आहे ऐं चंड जो फिको चहिरो पाणी जी सतह ते लुॾंदे अजीब लॻी रहियो आहे। अॼु पुल ते केतिरी ख़ामोशी आहे, को हिकिड़ो माण्हू बि नज़र कोन थो अचे। अॼु तमामु घणी थधि आहे सर, उन जे करे ॿाहिरि मौत जहिड़ी ख़ामोशी लॻी पई हुई। मौत जहिड़ी ख़ामोशी? असलान तोखे मौत खां ॾुज थींदो आहे? मौत खां केरु न आहे ॾुजंदो सर। सही, हर कोई मौत खां थो ॾुजे। सॼी ज़िंदगी असांजे मथां मौत जी तलवार लटकंदी थी रहे ऐं असां इन अटल हक़ीक़त खां वाक़िफ़ हूंदे बि उनखे विसारण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं इहो मञण खां नटाईंदा आहियूं त को असां मौत खां ॾुजूं था। ज़िंदगी ऐं मौत, मौत ऐं ज़िंदगी हिक ई हक़ीक़त जा ॿ रूप आहिनि सर। न, ईअं न आहे अरसलान। ज़िंदगी ऐं मौत ॿ अलॻि हक़ीक़तूं आहिनि। तव्हां सही पिया चओ सर, पर कुदरत असांखे ज़िंदगी ॾेई असां सभिनी ते केॾो एहसान कयो आहे। ऐं मौत कुदरत जो शाहकार आहे। मौत खां बग़ैर ज़िंदगी केॾी फज़ूल, अधूरी ऐं बेमाना थी वञे हा। कॾहिं सोचियो आहे तो? अहिड़ा खोड़ सारा माण्हू आहिनि जिन खे ज़िंदगी जी दौलत मिलण खां पोइ बि हू मौत जी ख़्वाहिश कंदा आहिनि ऐं हेॾी ख़ूबसूरत ऐं आबाद दुनिया में रहंदे बि हू अकेला आहे। तूं इहो ॿुधाए त हुन छोकिरी चांहि पीती? हा सर, हुन चांहि त पीती आहे, पर चांहि खां सवाइ हुन ॿियो कुझु बि न आहे खाधो। ठीकु आहे, हिन वक़्तु जेका हुनजी ज़हनी कैफ़ियत आहे उन हिसाब सां इहो बि ठीकु आहे। हूअ तमामु घणो बेचैन आहे सर, ऐं उहो चई रही हुई त हुन तव्हांजी ॻाल्हि मञी ग़लती कई आहे। असलान तूं हुनजी ॻाल्हियुनि ते ध्यानु न ॾे। सही ऐं ग़लति जी हुनखे कहिड़ी ख़बर? केरु आहे जेको चवंदो हुजे त जेको कुझु उन वक़्तु करे रहियो आहे उहो ग़लति आहे? किरियल हरकत करण वारो माण्हू बि हुन वक़्तु पंहिंजो पाण खे सही सम्झंदो आहे। तव्हां सही पिया चओ सर।
तां बिठो दरिया के तके रहियो। तव्हांजो अंदाज़ो सही तो लगे सर। तोखे हुनजो चेहरो ॾिसण में अचे थो? न सर, पर हू त इलाही बेचैन थो लगे। अरे हू त पुल जी रेलिंग ते चढ़ी रहियो आहे। अरसलान वारो करे भॼ, पर ख्याल सां तो हुनखे ख़बर न पए त तूं छॾो मूंखे चुप कयो मूंखे। हलियो वञ जाए बस थोरी झट ही आहे मुंहिंजो घर। अच छो अचां मां तोसां? तूं आखिर ताईं छा थो छॾ मूंखे वञण ॾे। ॿ मिंट सिर्फ़ मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध। अच तूं वञण ॾे मूंखे छो थी आयो हुते? ऐं केरु हुयो जंहिं मूंखे इहो काबू पकड़े सुका हथ ॿधाइण हूंदा? इहो अरसलान आहे, मुंहिंजो शागिर्द। हूंदो हथ खोल मुंहिंजा, मां वञा। हे वक़ूफ़ी छॾ नौजवान, हिन महिल तूं काॾे वेंदे? मुंहिंजी मर्ज़ी, तूं केतिरो मूंखां पुछंदो वारो? हेॾां अच। हू ॾिस ॿार केॾी ख़ौफ़नाक रात आहे, ऐं पुल केतिरी मथे आहे, ऐं थधि बि ॿार एतिरी वधी वई आहे। हू ॾिस दरिया बि सफ़ा तार थो वहे। मूंखे सभु ख़बर आहे, मां सभु ॾिसां थो। मूंखे पाण अहिड़ी जाइ, अहिड़ी पुल जी ज़रूरत हुई। मुंहिंजे लाइ हिकिड़ो लम्हो बि क़ीमती आहे। मूंखे वञण ॾे। हलियो वञ, हेॾां अच। मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। वेह आराम सां वेह। आराम? तूं मूंखे आराम ॾे? मुंहिंजे अंदर में बाहि भड़की रही आहे। तूं त छा कोई आराम नथो ॾेई सघे मूंखे? पोइ हुनखे ॻोल्हण तूं किथे अची पहुतो आहे? हिन पुल ते पाणी जे हेठां। तूं मरण थो चाहीं? हा, मां मरण थो चाहियां। मूंखे मरणो आहे, कोई बि नथो रोके सघे मूंखे। तूं बि न। मां तोखे मरण खां छो रोकींदुसि? मां त तोसां हिकु अधु ॻाल्हि करण थो चाहियां। वे उहे बि जेको मरण चाहे, भला हुनखे केरु थो रोके सघे? पोइ छो रोकियो अथई? छत मोरां न। एॾी तकड़ लॻे थो प्यार थी वियो आहे तोखे मौत सां। मूंखे बेहद मोहबत आहे मौत सां। मूंखे कंहिंसां बि मोहबत न आहे, सिर्फ़ मौत सां प्यार आहे। मौत हिकु बेख़बर साथी आहे। मौत दिलकश नज़ारो आहे। मां काफ़ी इलाजनि सां मौत खे राज़ी कयो आहे। मौत मुंहिंजे तरफ़ अची रहियो हुयो त विच में तूं अची वई। ख़ैर, तूं हिननि ॻाल्हि न सम्झी सघंदे। कमु कर पंहिंजो। छा थो ॾिसे? नौजवान, मां उहो ई त करे रहियो आहियां। छा मतिलब? मतलब त मूंखे तुंहिंजी हेल्प घुर्जे। हेल्प? मुंहिंजी? हा, तुंहिंजी। मां हिकु बेकार माण्हू आहियां। हिन ज़मीन ते ॿार आहियां मां। हिकु बेकार माण्हू कंहिंजी केॾी मदद थो करे सघे? इन धरतीअ ते कंहिंखे बि बेकार पैदा नाहे कयो वियो दोस्त। ऐं तुंहिंजो वजूद इन ॻाल्हि जो सबूत आहे त कुदरत खे तुंहिंजी ज़रूरत आहे। रिलैक्स, परेशान थियण जी का बि ज़रूरत नाहे, छो त प्रोफेसर साहब हूअं बि तव्हांजे ई फ़ाइदे में आहे। मां तव्हांजे लाइ गरम गरम काफ़ी खणी आयो आहियां, अचे पियो। मां कुझु बि न पीअंदुसि। थधि तमामु घणी आहे, हिन जी ज़रूरत आहे तोखे, पी वठि। पर मूंखे वठ ख़ुलूस सां ॾिनल कंहिं ऑफर खे ठुकराइबो नाहे। प्लीज वे। कहिड़ी मदद करे सघां थो?
मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे जेको तूं ई करे सघीं। चोरी कराईंदे छा? खून कराईंदे कहिड़ो कमु आहे? न, इहे सभु कम तूं नथो करे सघीं। छो नथो मां करे सघां? इन करे त चोरी हिकु बुरो फेल आहे ऐं तूं नेक आहीं। क़त्ल करणु बुज़दिली आहे ऐं तूं बहादुर आहीं। अड़े सुरीला वाह, मां बहादुर आहियां। इहो तोखे कंहिं ख़्याल न त मां बहादुर आहियां? हेॾी मथां ई तां चपो ॾेई पंहिंजो पाण खे ठगियुनि छोलियुनि जे हवाले करणु इहा बहादुरी न आहे त ॿियो छा आहे? ख़ुदकुशी माण्हुनि जी नज़र में बुज़दिली हूंदी आहे। बिल्कुल भी न। खुदकुशी करण जे लाइ त तमाम घणी हिम्मत घुर्जे दोस्त। पोइ हिम्मत गॾु करे आयो हुअमि, तव्हां रोके विधो न। हाणे इहा ॿीहर हिम्मत काॾां गॾु कंदुसि? हाणे बि वक़्तु आहे, प्लीज़ मूंखे वञणु ॾियो। या कमु ॿुधायो, कहिड़ो कमु आहे, मूंखे वञणु ॾियो न। मां किताब लिखी रहियो आहियां। अदा तूं किताब न लिखणी, रिसाला लिख, मुंहिंजो छा? असल में ॻाल्हि इहा आहे नौजवान त मां नफ़्सियात जो प्रोफेसर आहियां ऐं हिकु किताब लिखी रहियो आहियां। उनमें हिकिड़ो मसइलो दरपेश आहे। तूं सिगरेट पीअंदे? न सिगरेट पीअंदे? अलबला ॾे। मसइलो इहो आहे त ख़ुदकुशी करण वक़्तु उन माण्हू जी दिमाग़ी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे, उन जा ख़्याल, उन जा एहसास, इहे सभु कीअं हूंदा आहिनि? राति पटियो घुमंदो वठंदो। कहिड़ा अहसास हूंदा आहिनि? इहो कुझु सवाल आहे? साॻी ॻाल्हि हूंदी आहे। मुंहिंजे दिमाग़ में हिन महिल का बि तब्दीली कोन्हे का। उहो त मां बि ॾिसी रहियो आहियां। ठीकु आहे, हाणे मां वञा? हाणे न, सिर्फ़ु हिकिड़ो कलाक खां पोइ मां पाण तोखे उन पुल ते छॾे ईंदुसि। इहो मुंहिंजो तोसां वाइदो आहे। सिर्फ़ु हिकिड़ो कलाक खां पोइ मां पाण तोखे वठी हली तुंहिंजे पेट सां पथर ॿधंदुसि त जीअं तोखे ॿुॾण में सवलाई थिए, बसि न। अच्छा, मतलब तूं मुझे मौत सां रांदि खेॾण थो चाहे? मां पंहिंजी ज़िंदगी ख़तम करे रहियो आहियां, तोखे भाई तजुर्बे ई लॻी आहे। हक़ीक़त इहा आहे त इन मामले में मां पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब थो सम्झां जो मूंखे तूं मिली वञे। मतलब हाणे ठठोल बि शुरू कई न माते? मां चरियो आहियां, बेवकूफ़ आहियां? यकीन ॼाण त अहिड़ो कुझु बि न आहे। जेकॾहिं मूंखे तूं न मिली हा न त मुंहिंजी इलाही ॾींहंनि जी महिनत बर्बाद थी। अच वे वे प्लीज़ वे। 3 ॾींहं अॻु मुंहिंजी मुलाक़ात हिकु छोकिरी सां थी। उहा बि ख़ुदकुशी करण वारी हुई न, साॻी पुल तां, पर इतफ़ाक़ सां उते मां पहुची वियुसि। अच्छा, उहा छोकिरी जीअरी आहे? हा, ख़ुदकुशी जो इरादो मोटाए छॾियो हूंदई, औरत आहे न। इहो ई त मसइलो आहे। हू पंहिंजे इरादे में अञा बि मज़बूतीअ सां क़ाइमु आहे। मूं घणी कोशिशि कई आहे उनखे सम्झाइण जी, पर हू मञे ई कोन थी। ऐं अॼु हुनजी ज़िंदगी जो ही आख़िरी ॾींहुं, या हीअं खणी सम्झ त आख़िरी राति आहे। झटि खां पोइ हू मरी वेंदी। तव्हां हुनखे उहो न सम्झायो हूंदो न जेको सम्झाइबो आहे। न त औरत खे सम्झाइण को वॾो मसइलो थोरी आहे। ज़बरदस्त ज़बरदस्त। मतिलब त औरत खे सवलाई सां राज़ी करे सघिजे थो? बिल्कुलु न, ईअं न आहे। औरतूं पंहिंजे ज़िद जे करे तमामु घणी मशहूर आहे। बहरहाल मूंखे को बि इन ते एतवार कोन्हे। मुंहिंजा भाइड़ा, इन कम में मूंखे 15 साल थी विया आहिनि ऐं तमामु घणो तजुर्बो आहे। इन जो मतिलब त मरण वारा माण्हू तव्हां अॻ में बि मिलंदा रहिया? हा हा, मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मुख़्तलिफ़ हालतुनि में अहिड़ा केतिरा ई माण्हू मूंसां मिलिया। पोइ मरण वारनि जो तादाद अक्सर मर्दनि जो घणो हूंदो? न, ईअं न। औरतुनि ऐं मर्दनि जे हवाले सां मूं मुख़्तलिफ़ अंग खर गॾु कया ऐं उन्हनि जा नतीजा तमामु दिलचस्प निकिरनि था। तूं ॿुधंदे? मां न ॿुधंदुमि।
तव्हां ॿिन्ही मूं तां वॾो ज़ुल्म कयो आहे। मां हिन वक़्तु दरिया जे बिल्कुलु में आरामी हुजां हा। मूं तोखे चयो आहे न, मूं तोसां वाइदो कयो आहे त मां पुल ते छॾे ईंदुसि। मां पंहिंजो किताब तो जहिड़नि माण्हुनि खे अर्पण थो चाहियां ऐं हुनजे मुहाग में मां तुंहिंजो ज़िक्र ख़ासि तौर ते कंदुसि। तुंहिंजो नालो छा आहे? मुंहिंजो कुझु बि नालो न आहे। ॿुधाइण में छा आहे भला? बदनसीब चवंदा आहिनि मूंखे। मुंहिंजो बि इहो ई ख़्यालु हुयो। जी इन नाले वारा माण्हू तमामु घणा दिलेर हूंदा आहिनि। हूंदा दिलेर। हाणे वाह वाह पूरो थियो त मां वञा? कमु कहिड़ो कंदो आहीं? मां रुलंदो आहियां, कुझु बि न कंदो आहियां मां। कुझु त कंदो हूंदे। मां शाइर आहियां। शाइर? इहा ओ छो की? मां शाइर नथो थी सघां छा? हाणे कुझु बि न पुछजांइ, न ॿुधाईंदोमांइ। अॼु राति पूरे 1 वॻे हू छोकिरी ख़ुदकुशी कंदी। अदा भली करे ख़ुदकुशी। मूंखे हिन महिल इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, छोकिरी सां मुंहिंजो कहिड़ो तालुक आहे? ॾिस मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तूं बि मरण वारो आहीं ऐं हू बि मरण वारी आहे ऐं मां चाहियां थो त ॿिनि मरण वारनि खे पाण में गॾाए विहारियां त जीअं तव्हां ॿिन्ही जी ज़हनी कैफ़ियत जो मुतालो करे सघां। बसि या अल्लाह मूंखे सब्र ॾे, मूंखे सब्र ॾे। ॿ मरण वारा माण्हू हिक ॿिए सां कहिड़ी गुफ़्तगू कंदा? तोखे ख़बर न आहे, तोखे ख़बर न आहे। इन सां तमामु घणियूं नयूं नयूं ॻाल्हियूं मालूम थींदियूं, तमामु सुठियूं सजेशन्स मिलंदियूं। थी सघे के सुठे नतीजे ते पहुची सघां। ॿ बदनसीब जवानियूं जेके पंहिंजी ज़िंदगी सां खेॾण लाइ पुरजोश आहे, वरी अहिड़ो मौक़ो मिले अलाए जन। छोकिरी जी उमिरि घणी आहे? इहा ई का 25। ख़ुदकुशी छो थी करे? तूं इहो थो पुछें, पर गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वठी एतिरी कोशिश जे बावजूदि असां इहो बि नाहियूं मालूम करे सघिया त हू केरु आहे, हुनजो नालो छा आहे। मोहबत नाकामी थी हूंदसि तॾहिं। थी सघे थो, पर मुमकिनात ईअं न हुजे। तॾहिं मां तोखे चवां थो तूं हुन सां मिल, हुन खां पुछ, मतां तोखे ॿुधाए। मां न हुन सां मिलंदुमि न हुन खां कुझु पुछंदुमि। मां तव्हां ॿिन्हिनि जी गुफ़्तगू पंहिंजे किताब में लिखंदुसि ऐं पढ़ण वारनि लाइ मुंहिंजे किताब जो उहो हिसो इंतहाई दिलचस्प। पढ़ण वारनि लाइ? हा, जेकर त किताब छपजण खां पोइ उहो हिसो तूं बि पढ़ी सघीं हा, पर अफ़सोस त तूं। यार प्रोफेसर अॼु ॻाल्हि न कर प्लीज़ मूंसां। मुंहिंजो मिलण भला हुन सां एतिरो ज़रूरी आहे छा? हा, हेॾा छा, इहो ई त उहो कमु आहे जेको तोखे करिणो। उन खां पोइ जीअं तो चयो तीअं थींदो। ठीकु आहे, हाणे हिकिड़ो कमु कर, तूं हली अंदरि वेह त मां छोकिरी खे थो ॿुधायां। प्लीज़ अरसलान, अरसलान।
सर सर वो छोकरी नथी अचे। नथी अचे न सर। तो उनके समझायो सही। हाँ सर समझायोमांसि पर हू इलाही ज़िदी छोकरी आ। किथे तो उन सां नौजवान जो जिक्र तो कोन कयो आहे। बिल्कुल भी न सर। मां तो बस इहो चयोमांसि त प्रोफेसर साहब अव्हांखे सॾे थो। इहो सही न आहे अरसलान। उन्हनि ॿिन्हिनि जो मिलणु तमामु ज़रूरी आहे। ठीकु आहे मां पाण थो वठी अचांसि। प्रोफेसर साहब आखिर मूं अव्हां जो कहिड़ो ॾोह कयो आहे? केतिरो सताईंदा अव्हां मूंखे। बस हाणे मुंहिंजी तबियत सफ़ा ख़राब थींदी पई वञे। मां वेंदसि बस। अव्हां 1 वॻे ताईं मूं वटि महिमान थी रहण जो वाइदो कयो आहे मूंसां। हींअर तो 12 पिया थियनि। कलाक अॻु में वञण सां भला कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? या मुंहिंजे 1 बजे ताईं हिते रहण में अव्हां जो को फ़ाइदो थियण वारो आहे त ॿुधायो। थी सघे थो तव्हांजो ई फ़ाइदो थी पवे। मुंहिंजो फ़ाइदो? मरण जे इरादे ते अटल बीठल माण्हू जो कलाक वधीक जीअण मां कहिड़ो फ़ाइदो? पोइ ईअं सम्झ त मुंहिंजो ई फ़ाइदो आहे। बसि न प्लीज़ सिर्फ़ु 1 कलाक प्लीज़ वेहो प्लीज़। ठीकु आहे कलाक वॾो कोन्हे। वेहां थी। ख़बर नाहे त मां अव्हां जी हर ॻाल्हि छो पई मञां। कुछ वक्त पहिरियां मुंहिंजी मुलाक़ात हिकु नौजवान सां थी जेको इंतहाई शरीफ़ हुजण सां गॾोगॾु शाइर बि आहे। पर इतफ़ाक़ सां हू बि मरण जे इरादे सां साॻी पुल ते आयो। ऐं हिन वक़्त ताईं हू अब्दी निंड सुम्ही चुको हुजे। वॾी मुश्किल सां उनखे मां बचाए वठी आयो आहियां सिर्फ़ु 1 कलाक जे लाइ। ऐं ठीकु 1 वॻे हू बि उन साॻी पुल तां टपो ॾेई पंहिंजी ज़िंदगीअ जो अंत आणे छॾींदो। उहो मूंखां वधीक ख़ुशनसीब आहे छो त उनखे मूं जीअं 3 ॾींहंनि ताईं मौत जो इंतज़ारु न करणो पवंदो। पर मां हुनजी मुलाक़ात तोसां करणु थो चाहियां। पर मूंखे कंहिंसां बि नाहे मिलणो। ठीकु आहे जेका तुंहिंजी मर्ज़ी। हुए बि ठीकु 1 वॻे तव्हां हुन पुल ते हिक ॿिए खे हुए बि ॾिसी वठंदव। मूं सोचियो त शायदि हुते तव्हांखे पाण में ॻाल्हाइण जो मौक़ो मिले। अलाइजे न तंहिंजे करे छो त तव्हां ॿई उन साॻी ॿेड़ी जा सवार आहियो मौत जी ॿेड़ी जा। तंहिंजे करे मरण खां अॻु तव्हां ॿिन्ही खे कुझु घड़ियूं गॾु गुज़ारण जो मौक़ो ॾिजे। पर जे कहिड़ो फ़ाइदो? मुंहिंजो ई फ़ाइदो आहे। इहा ई उहा घड़ी आहे जंहिंजे करे मूं तव्हांखे एतिरा ॾींहं तकलीफ़ ॾिनी आहे। प्लीज़ प्लीज़ सिर्फ़ु 40 मिनट तव्हां वेहो। अरसलान नौजवान खे मोकिले ॾे। नौजवान मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे थी छा रहियो आहे। वञण वेह त सही। मां हाणे चवण वञण थो चाहियां बसि सिर्फ़ु 40 मिंट सिर्फ़ु 40 मिंट। प्लीज़ तव्हां असांजी मुलाक़ात लाइ ज़रूरी आहे। तमामु ज़रूरी आहे। तमामु ज़रूरी आहे। शायदि वरी ज़िंदगी में अहिड़ो मौक़ो मिले अलाइजे न। ॿ ख़ूबसूरत हस्तियूं जेके पंहिंजी ज़िंदगी खां मायूस थी पंहिंजे अरमाननि जो गलो घुटे पंहिंजे वजूद खे पंहिंजे हथनि सां मौत जे हवाले करण लाइ आतियूं आहिनि। ऐं केरु कंहिंजे लाइ थो मरणु चाहे हिन जी मूंखे का बि ॼाण कोन्हे ऐं मूंखे हिन जी का परवाह बि कोन्हे। आम ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॿई मरण था चाहियो ऐं ॿिनि मरण वारनि खे हालतुनि इतफ़ाक़ सां पाण में गॾे छॾियो आहे। हीउ तजुर्बो मुंहिंजी ज़िंदगी जो अहम सरमायो साबित थी सघे थो ऐं तव्हां ॿिन्ही जी ज़िंदगी जूं
ये घड़ियों मुझे लाए केतरियों कीमती साबित थी सघन थियूं यो तो तव्हांजी ज़िंदगी जा बाक़ी वञी 35 मिंट बचा ऐं 35 मिंट तमाम थोड़ो वक्त असां ॼण सिरूं या पिथर हुजूं या असांजा दिल ऐं दिमाग़ हिन प्रोफेसर जे लाइ तजुर्बे जा औज़ार हुजनि पंहिंजी मर्ज़ी जा खणी इस्तेमालु कंदो असांजा एहसास जज़्बा का माना नथा रखनि अजीब दुनिया आहे यार इहा न ख़ुशी था मरण था ॼनि न जीअण था ॼनि न पंहिंजी मर्ज़ी सां पैदा था थियूं न पंहिंजी मर्ज़ी सां था वञूं था हे प्रोफेसर चाहे तो असांजी ज़िंदगी जा आख़िरी लम्हा हे पंहिंजे तजुर्बे ते नज़र करे मां कंहिंसां बि ॻाल्हाइण जे मूड में न आहियां तव्हां सां बि न ऐं तव्हां मां बि मां इहा ई उमेद थो रखां त जेको मां थो सोचां तव्हांजे दिलि दिमाग़ में बि इहा ई हलचल हूंदी तव्हांजी ख़ामोशी न ॻाल्हि जो दलिया त मां सही चई रहियो आहियां पहिरियां मूंखे इहो डपु हुयो त तव्हां सां हरूभरू फुज़ूल ॻाल्हियुनि में बेफ़ाइदा बेलुत्फ़ रस्मी ऐं गुफ़्तगू करणी पवंदी अच्छा तव्हां कीअं अच्छा तव्हां सां ईअं थियो ओ हो पर शुक्र आहे अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का शुक्र आहे ओ प्रोफेसर हिन ताईं सम्झंदो हूंदो त असां हिन वक़्तु हिक ॿिए खे ग़म जा दास्तान ॿुधाए हिक ॿिए जे वेझो अची ख़ुदकुशी तर्क करे छॾी हूंदीसीं पर हुनखे इहा ख़बर न आहे त मां मज़हर इस्लाम जी कहाणी जो उहो किरदारु न आहियां जंहिं रोड ते हिक ॿाड़ी जी गुॾी खे बचाइण ख़ातिर ख़ुदकुशी मुल्तवी कई मुंहिंजो इरादो अटल आहे कोई भी तो रोके सके मुखे बस खुदा जल्द वो वक्त आने जो मां मौत सां मिला मुखे इन दुनिया में नाहे रहणो मां किथे ईअं न आहे त प्रोफेसर असांखे धोखे में रखंदो हुजे धोखे में हा असांखे हिते ॻाल्हियुनि में फासाए पुलिस ने घुराए न ईअं न आहे पक अथई हा छो त प्रोफेसर मूंसां वाइदो कयो आहे त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन थींदी उन जे वाइदे ते कीअं एतबार कयूं सुञाणूं तो रहीदा अॼु मूंखे हिते टियों ॾींहुं आहे जेकॾहिं प्रोफेसर चाहे हा त कॾहिं खां तूं भली एतबार कर मां न कंदोमांसि मूंखे हुन ते एतबार कोन्हे को मूंखे छा थी वियो मां हिन ते छो एतबार कयो मूंखे एतबार न हो करिणो प्रोफेसर ते मां हाणे जो हाणे निकिरणु थो चाहियां दरवाज़ो बि बंदि आहे दरी खे असां भञी सघूं था हिकिड़ो कमु कर हिन दरी ऐं दरिया जे विच में घणो बि फ़ासिलो कोन्हे को पाण ॿई गॾिजी हीअ दरी भञी सघूं था जेकॾहिं तव्हां मुंहिंजो साथ ॾियो त या इहे जेकॾहिं लोही शिकूं आहिनि त हीउ जेको हीउ दरवाज़ो आहे इहो असां भञी सघूं था दरवाज़े खे भञी करे निकिरी पंहिंजो मक़सदु पूरो करे सघूं था जल्दी मूं वटि वक़्तु कोन्हे को पर न दरवाज़े खे जेकॾहिं भञंदासीं त आवाज़ु थींदो ऐं हीअ अची वेंदा हिकिड़ो कमु कर तूं मुंहिंजो साथ ॾे कपिड़ो ॿधी करे शीख भञी करे असां हितां टपो ॾेई सघूं था मां नथी सम्झां त असां हिन दरी खे टोड़े सघंदासीं टोड़े सघूं था रुगो शीख मिले त मां तोखे दरी भञी थो ॾेखारियां हीअ अव्हां अजायो परेशान था थियो ये दरी टोड़न जी का भी जरूरत कोने प्रोफेसर चयो है ना प्रोफेसर जी ॻाल्हि ते यार यकीन आहे मूंखे प्रोफेसर 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 मूंखे हिन महिल निकिरणो आहे हितां मां भी इहो ई थी चाहियां तव्हां जेतिरो जल्दी हितां हलिया वञो ओतिरो ई बहितर आहे तव्हां इहो छो था चाहियो इन करे त अव्हां जी दिमाग़ी कश्मकश में इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं मां इन कश्मकश खां चङी रीत वाक़िफ़ आहियां जेकॾहिं अव्हां खे वाक़ई मरणो आहे त पोइ जल्दी करियो हाणे जो हाणे हितां हलिया वञो ही दरी टोड़ियो जल्दी वञो इन करे न त हिते पुलिस अची वेंदी पर इन करे त मुंहिंजो इरादो मटिजी वञे हा न ए बेइज्जती बि करे तूं मुंहिंजी अव्हां ग़लति पिया सम्झो मां वरी बि साॻी ॻाल्हि वरझायां थी त जेकॾहिं अव्हां खे वाक़ई बि मरणो आहे त पोइ देरि छो पिया करियो ही दरी टोड़े भुल ॾियो ॿाहिरि मतिलबु तव्हां चओ था त जेकॾहिं मां घणो टाइम हिते बीठो रहियुसि त ख़ुदकुशी जो इरादो मटाए छॾींदुसि हा न
कुछ भी थी सके तो। अच्छा, हाणे मूंखे ॻाल्हि सम्झ में अची वई। हा 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 हा, तव्हां असल में मरण जो इरादो बदिलाए छॾियो आहे। तव्हां ख़ुदकुशियूं हाणे नथियूं करे सघो। ठीकु आहे, इन में का ॻाल्हि कोन्हे का, तव्हांजो ॾोह थोरी आहे। लम्हे में माण्हू जो ख़्यालु मटिजी वेंदो आहे। तव्हां किथे 3 ॾींहं लॻा न कश्मकश में। अव्हां जो ख़्याल ग़लत आहे। मतिलबु तूं चाहे थी त मां दरी भञी करे तां ट्रपो ॾेई हलियो वञा, ऐं तूं 3 ॾींहंनि खां ख़ुशी वारे ख़्याल खे थधो करे छॾियो आहे। मतिलबु मुंहिंजी जज़्बाती ॻाल्हियूं ॿुधियूं और भड़को खायो थिए। अहिड़े क़िस्म जूं फालतू ॻाल्हियूं करे अव्हां पंहिंजो वक़्तु ज़ाया करे रहिया आहियो। ऐं जे ख़्याल जी अव्हां ॻाल्हि था करियो न, उहो हिकु घड़ीअ लाइ बि सुतो न आहे, पर पंहिंजे पूरे आब ऐं ताब सां कर खयो बीठो आहे। अव्हां खे ख़बर आहे त इन ख़ुदकुशी जे ख़्याल मुंहिंजे ज़हन में कॾहिं जनम वरितो हुयो? न, अव्हां नथा ॼाणियो। हाणे त इन ख़्याल जी पाड़ू मुंहिंजे अंदर में एतिरियूं त पुख़्तियूं थी चुकियूं आहिनि जो मुंहिंजो रूह त मूंखां अलॻि थी सघे थो, पर ही ख़्याल न। हाणे त अव्हां अंदाज़ो लॻाए वरितो हूंदो त मुंहिंजो इहो ख़ुदकुशी जो ख़्याल कंहिं बि वक़्ती दिमाग़ी इंतशार जो नतीजो न आहे। मां आराम सां सोचे सम्झी हिन नतीजे ताईं पहुती आहियां। मतिलबु त तुंहिंजो ही इरादो अटल आहे। आराम ऐं सुकून सां सोचे सम्झे कयल इरादा बदिलाइण सवलो नाहे हूंदो। ऐं ॿियो त मां को मर्द न आहियां। छा चई? हिकिड़ो मर्द न आहियां छा मतिलबु? कुझु बि न, अव्हां न सम्झी सघंदा। ऐं ॿियो त हिन वक़्तु मुंहिंजो इशारो अव्हां ॾांहुं न हो। अच्छा, मूं ॾांहुं न हुयो। हा, हाणे ॻाल्हि सम्झ में आई। कहिड़ी ॻाल्हि? इहो ई त जंहिंजे करे तव्हां मरी रहिया आहियो, उन तव्हां सां बेवफ़ाई कई ऐं वाइदो पूरो न कयो। जंहिंजे करे तव्हां ख़ुदकुशी करे रहिया आहियो। छॾियो हिन ॻाल्हि खे। अव्हां कीअं सम्झी सघंदा त मां छो थी मरणु चाहियां? अव्हां पंहिंजी ॻाल्हि करियो। अव्हां खे इहो भउ आहे न त किथे प्रोफेसर साहब। प्रोफेसर वरी प्रोफेसर विच में न आण न। त छा इहा दरी टोड़े ॿाहिरि बुल ॾियण जो ख़्याल? हाणे मां इहो न कंदुसि। तव्हां पहिरियों इहो पिया सम्झो न त मां पंहिंजे डप में हितां भॼण पियो चाहियां। पर जेकॾहिं प्रोफेसर साहब सचमुच में पुलिस घुराए वरिती त पोइ छा आहे? पुलिस मूंखां मौत खां परे करे सघे थी छा? जेको माण्हू मरण थो चाहे उनखे इन्हनि ॻाल्हि जी परवाह न हूंदी आहे। चवंदा आहिनि त 2 क़िस्मनि जा माण्हू ख़ुदकुशी कंदा आहिनि। हिकिड़ा जेके बेसम्झ हूंदा आहिनि ऐं ॿिया बुज़दिल। थी सघे थो मां बुज़दिल बि हुजां ऐं बेसम्झ बि, पर इन्हनि ॿिन्हिनि ॻाल्हियुनि मां तव्हां में त हिकिड़ी बि ॻाल्हि नज़र नथी अचे। बाक़ी अव्हां खे मुंहं में छा थो नज़र अचे? अखियुनि मां आवां मूंखे ज़हीन ऐं चेहरे मां काफ़ी हसास लॻंदा आहिनि। मां सोचां पियो त छा पिया सोचो? एॾो अजीब इंसान हूंदो उहो जंहिं अवां सां बेवफ़ाई कई। अव्हां खे इहा ॻाल्हि कीअं ख़बर पई त मां कंहिंजी बेवफ़ाई जो शिकार थी आहियां? ज़्यादातर औरतूं बेवफ़ाई जो शिकार थी करे ख़ुदकुशी कंदियूं आहिनि, पर जेकॾहिं तव्हां उन्हनि मां न आहियो त तव्हां बिल्कुलु बि मुनफ़रिद आहियो ॿियनि औरतुनि खां। तव्हां हिन शहर में रहंदा आहियो? हा। केॾी अजीब ॻाल्हि आहे। छो? इहो अजीब छा में आहे? हिन शहर में ई रहंदा आहियो, 3 ॾींहंनि खां तव्हां लापता आहियो, पर तव्हांजी ॻोल्हा जे लाइ कोई बि हेसि ताईं हिन वक़्त ताईं न आयो आहे। मुंहिंजो न को घर आहे ऐं न वरी कंहिंखे मुंहिंजी ॻोल्हा।
मां पी या भाउ भेण? केर भी न, मुंहिंजो केर भी न आहे। अकेली आहियां मां, बिल्कुल अकेली। पर अहां इहो सब छो पिया पुछो? अवां त चयो त अवां खे मूंसां कुछ नाहे ॻाल्हाइणो, का ॻाल्हि नाहे करणी। तव्हां बिल्कुल भी अजीब आहियो, बिल्कुल भी समझ खां ॿाहिरि। समझ में ॻाल्हि नथी। तव्हां जहिड़ी छोकिरी ख़ुदकुशी करण वञी रही आहे, किथे मतां ईअं समझो त मुंहिंजी ज़हनी हालत ठीक कोन्हे। उहो मां ॾिसां पियो त ज़हीन भी आहियो, होशियार भी आहियो, पढ़ियल लिखियल भी आहियो, पोइ भी तव्हां ख़ुदकुशी पिया कयो। 3 ॾींहंनि खां तव्हां हिते रहियल आहियो, प्रोफेसर तव्हां खां पुछा करे करे थकिजी पियो आहे, तव्हां उन कुझु भी न ॿुधायो आहे। केरु आहियो, छा कंदा आहियो, छो था तव्हां खां पुछणु चाहियां थो, पर मूंखे लॻे थो तव्हां मूंखे ठुप जवाबु ॾींदो। सब कुछ पुछण ऐं ॿुधाइण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हा, इहा ॻाल्हि भी सही आहे, ऐं मां पुछंदुसि भी कोन, छो त थोड़ी देरि खां पोइ हूअं बि पाण हिन दुनिया जे झंझटनि में आज़ाद थी वेंदासीं। पर छा इहो सच आहे त मरण खां पोइ इंसान खे वाकई भी आज़ादी मिली थी वञे? इन उम्मीद ते ई त मां ख़ुदकुशी करे रहियो आहियां, त जॾहिं सुभाणे दरिया जे थधियुनि छोलनि मां मुंहिंजो पुरसकून लाश मिलंदो ऐं मुंहिंजे मौत जी ख़बर अख़बार, टेलीविजन, फेसबुक, ट्विटर सभिनि खे पइजी वेंदी ऐं उनखे बि पवंदी जंहिंजे करे मां मरी रहियो आहियां। पर इहा ख़बर अख़बार वारनि खे कीअं पवंदी? तव्हां केरु आहियो? छो त मां पंहिंजो शनाख्ती कार्ड खीसे में हिफ़ाज़त सां रखियो आहे, ऐं मां अहिड़ी हिफ़ाज़त सां रखियो आहे जो पाणी में बि उहो ख़राब न थींदो। तव्हां बि त ईअं न कयो आहे न? न, छो त मुंहिंजो को बि नाहो कोन्हे। को बि नाहो न आहे मतलब? इहो कीअं थो थी सघे? अजब में पइजी वियो न। बाबे ऐं अम्मा मुंहिंजो बि हिकिड़ो नालो रखियो हुयो, पर हाणे उहो मूंखे यादि कोन्हे, ऐं हाणे जंहिं नाले खां माण्हू मूंखे सॾींदा आहिनि उहो अख़बार वारा छापे कोन सघंदा। ख़बर अथव त मुंहिंजो उहो कहिड़ो नालो आहे? निभागी। हाँ, इहो ई मुंहिंजो नालो आहे। जॾहिं खां पैदा थी आहियां बदनसीबी ऐं बदबख्ती मुंहिंजो साथ नाहे छॾियो। मां जंहिंसां बि मिली आहियां, जिते बि रही आहियां, उते गमनि ऐं ॾुखनि जो वासो रहियो आहे। ऐं पोइ आख़िरकार माण्हुनि मूंखे निभागी सॾणु शुरू कयो। मूंखे उन्हनि जो को बि ॾुख कोन्हे, छो त क़िस्मत ऐं हालतूं ई कुझु अहिड़ियूं रहियूं जो मूंखे सिवाइ ॾुखनि ऐं गमनि जे ॿियो कुझु बि नाहे मिली सघियो। ऐं न वरी मां इन्हनि खां सिवाइ ॿिए कंहिंखे कुझु ॿियो ॾेई सघी आहियां। मां वाकई निभागी आहियां, छो त मुंहिंजो पाछो जंहिं ते बि पियो आहे हू या त दुनिया छॾे वियो या वरी सदाई रोईंदो रहियो आहे। मां हिन ॻाल्हि ते यकीन कोन कंदो आहियां। यकीन करियो। ग़लति ॻाल्हि आई आहे, कूड़ आहे सॼो। कोई बि निभागो न थींदो आहे। इहो अफ़वाह माण्हुनि जी कम अक़ली जो नतीजो आहे। इहा हक़ीक़त आहे। अवां पाण खे ॾिसो, अवां हाणे मूंसां मिलिया आहियो ऐं थोरी झटि खां पोइ अवां हिन दुनिया में ई न हूंदा। छा तव्हां वाकई सिर्फ़ इन ॻाल्हि जे करे ख़ुदकुशी करे रहिया आहियो? ईअं ई सम्झो, छो त समूरो किस्सो न मां ॿुधाए सघंदसि ऐं न वरी अवां ॿुधी सघंदा। इहो ज़ुल्म आहे, सरासर ग़लति आहे। तव्हां इन ॻाल्हि जे करे ख़ुदकुशी नथी करे सघो। कंहिं बि माण्हू खे को हक़ कोन्हे को त पंहिंजी बदबख्ती जो कारण सम्झी ॿिए खे निभागी छॾे।
तव्हां जेकॾहिं पैदा न बि थियो आहे त बि हुननि सां इहे ई मुश्किलातूं अचनि हा जेके हुननि सां हिन वक़्तु आहिनि। मूंखे सम्झ में ॻाल्हि इहा नथी अचे त तव्हां जहिड़ी छोकिरी माण्हू जी हिन ग़लति ॻाल्हि खे सही सम्झी करे वेही रही आहे, इहा ॻाल्हि मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे। अव्हांखे सम्झ में ईंदी बि कोन, छो त अव्हांखे पूरे किसे ऐं सभिनी ॻाल्हियुनि जी ख़बर कोन्हे। किथे ईअं त न आहे त जंहिं छोकिरे अव्हां सां बेवफ़ाई कई, अव्हां उनजी बेवफ़ाई खे पंहिंजी भक्ति सम्झी, तव्हां पंहिंजी क़िस्मत सम्झी पाण खे निभागो चओ था। जंहिं ईअं कयो था त सरासर ग़लति ऐं ज़ुल्म आहे, जेको मां थियणु कोन ॾींदुसि। अव्हां छा था करे सघो? मां तव्हांखे मरण न ॾींदुसि। ऐं अव्हां मूंखे मरण खां कीअं रोके सघंदा? रोके सघां थो न, रोकियां थो, न ॾींदो मरण। अव्हां पाण थोरी झटि खां पोइ वञी मौत जी हंज में आरामी थींदा, पोइ अव्हां मूंखे मरण खां कीअं रोकींदा? किथे ईअं त न आहे त अव्हां ख़ुदकुशी करण जो इरादो बदिलाए छॾियो? मुंहिंजो इरादो अटल आहे, जेको कोई बि नथो रोके सघे। पर मां चाहियां थो त मुंहिंजे मरण खां पोइ तव्हां आपघात कयो। मां पंहिंजी ज़िंदगी में तव्हांखे मरण ते नथो ॾिसी सघां। तव्हां जहिड़ी छोकिरी जी ज़िंदगी मुंहिंजे अखियुनि खां ज़ाया थींदी, इहो मूंखां बर्दाश्त कोन थींदो। तव्हांखे त पाण खे बि ख़बर न आहे त तव्हां छा आहियो। तव्हां रेगिस्तान में उन टिड़ियल गुल वांगुरु आहियो जंहिंजो क़दुरु कंहिं वटि बि कोन्हे। ओ, अव्हां त शायरी करण लॻा। इहा ओ छो कई? प्रोफेसर ॿुधायो हुयो त अव्हां शायर बि आहियो, पर मूंखे यादि ई न रहियो। पर ॻाल्हि ॿुधो, मूं त अव्हां खां अव्हां जे बारे में कुझु बि नाहे पुछियो। मां सम्झां थी त शायदि बहितर बि इहो ई आहे, छो त अव्हां जी कहाणी ॿुधण खां पोइ मूंखे बि अव्हां सां हमदर्दी थी वञे ऐं मूंखे हिन लफ़्ज़ खां सख़्त नफ़रत आहे। ख़ैर छॾियो हिननि ॻाल्हियुनि खे। टाइम थी रहियो आहे, हाणे असांखे मरण जी तयारी करणु खपे। ॾिसो, तव्हां मुंहिंजो अॼु मरण लाज़मी आहे। तव्हां हिकिड़ो ॾींहुं इंतज़ारु कयो, 3 ॾींहं त हूअं ई बि कयो अथव न, हिकिड़ो ॾींहुं ॿियो बि कयो। न, मां हाणे वधीक हिकिड़ो पल बि नथी तरसे सघां। ॾिसो, मां नथो चाहियां त तव्हां अव्हां नथा चाहियो? हा, अव्हां थींदा केरु आहियो? ठीकु आहे, ठीकु आहे, मूंखे को बि हक़ कोन्हे। सिर्फ़ु एतिरो सोचियो त सुभाणे जेकॾहिं पाण ॿिन्ही जा दरिया मां लाश गॾु निकिता, माण्हू छा सम्झंदा? मूंखे हिन ॻाल्हि जी का बि ॻणती कोन्हे। ऐं अव्हां खे मरण खां पोइ बि हिन दुनिया जो ख़्यालु आहे, जे अव्हां जी ज़िंदगी में अव्हां जो ख़्यालु कोन कयो। अजीब ॻाल्हि आहे। चंड जी हल्की रोशनी में दरिया जो पानी कीअं चमकी रहियो आहे। अची ॾिसो हिन पुल खे, जेका असांखे पाण ॾांहुं सॾे रही आहे। तव्हां हेॾा न ॾिसंदो, तव्हां हेॾा न बीहंदो, प्लीज़। तव्हां हेॾा छो? खौफनाक पुल आहे, कारी रात आहे, तव्हां हेॾा न बीहंदो, प्लीज़, इहो नामुमकिन आहे। छा नामुमकिन आहे? तव्हां हेॾा न ईंदव, न ई ॾिसंदव, तव्हां ज़िंदा रहंदव। अव्हां जूं ॻाल्हियूं, अव्हां जा ख़्याल, सभु कुझु ॿुधी करे मां बि सोचां पई त हू केॾी न बदनसीब जंहिं अव्हां जहिड़े शख़्स खे मरण ते मजबूर कयो।
छॾे हिननि ॻाल्हियुनि खे। हाणे वाक़ई बि टाइम ख़तम थी चुको आहे ऐं असांखे मरण जी तयारी करणु घुरिजे। ही प्रोफेसर बि अलाए केॾां हलियो वियो आहे। प्रोफेसर साहब, प्रोफेसर साहब, प्रोफेसर साहब। मुंहिंजी ॻाल्हि मञण ऐं मूंखे मान ॾियण ते मां तव्हां ॿिन्ही जो तमामु घणो शुक्रगुज़ार। जीअं त हिकु थियण वारो आहे ऐं पंहिंजे कयल वाइदे मुताबिक़ हाणे मां तव्हां ॿिन्ही खे मरण खां कोन रोके, पर हिकिड़ी शर्त आहे, जेकॾहिं तव्हां ॿई पंहिंजे इरादे ते अटल आहियो त थी सघे थो त तव्हां मरण जो इरादो। न प्रोफेसर साहब, मां मरण लाइ तयार आहियां। मां बि ज़िंदा रहण नथो चाहियां। ठीकु आहे, ठीकु आहे। मूं ही पिस्टल आंदो आहे। तव्हां दरिया जे थधे पाणी में ॿुॾी मरण पसंदि कंदो या हिन पिस्टल? मुंहिंजे ख़्याल में त बनिस्बत दरिया जे थधे पाणी जे सीअ में हिन पिस्टल जी गरम गोली बहितर। मां तव्हां ॿिन्ही जे लाशनि खे पाण दफ़न कंदुसि ऐं हुनजे मथां ख़ूबसूरत कतबा लॻाईंदुसि। ॿी सूरत में जेकॾहिं तव्हां दरिया में बुल ॾेई ख़ुदकुशी था करियो, हिकु त थधे पाणी में तव्हांजो मौत इंतहाई अज़ियतनाक, तमामु घणी तकलीफ़ ईंदी तव्हां ॿिन्ही खे। ऐं ॿियो त थी सघे थो दरिया जूं मच्छूं तव्हांजे लाशनि जी बेहुरमती कनि। मुंहिंजो मतिलबु आहे त कंहिंजो कनु न हुजे, कंहिंजो नकु न हुजे, बाहूं, ॼंघूं, चप वग़ैरह वग़ैरह। प्रोफेसर साहब, मां तमामु जल्दी मरण थी चाहियां। ठीकु आहे, ॿुधाए त पोइ तो कहिड़ो मौत पसंदि कयो? हिन पिस्टल सां, हाणे हिन वक़्तु। मां बि हिन पिस्टल सां मरंदुसि, पर हिन खां अॻु में मां मरंदुसि। न, पहिरीं मां मरंदुसि, छो त मूं 3 ॾींहंनि ताईं मौत जो इंतज़ारु कयो आहे। इन करे अॻु में मरण जो हक़ मुंहिंजो आहे। मां मरंदुसि। मां तव्हांखे चयो न, मां कंहिं बि गुल खे मुरझाईंदे ॾिसी नथो सघां। पर मूं बि चयो न त पहिरीं मां मरंदुसि। आराम सां, आराम सां, आराम सां। इन जो फ़ैसिलो बि करे था वठूं। मुंहिंजे ख़्याल में त बहितर रहंदो त असां कुणा कढूं। अफनान, ही मुंहिंजे हथ में ॿ पर्चियूं आहिनि। इन्हनि मां हिकु ते शिकार ऐं ॿी ते शिकारी लिखियलु। जंहिंजे बि हथ में शिकारी जी पर्ची ईंदी, उहो पंहिंजे शिकार जे मथां पाए। ठीकु आहे? ठीकु आहे, मूंखे मंज़ूर आहे, पर जल्दी करियो। लेडीज फर्स्ट प्लीज। अचे, ही वठो। शिकार। अचनो जवान, खण पिस्टल ऐं पंहिंजे शिकार जे मथां फायर कर। मां ज़िंदगी में कॾहिं बि कंहिं बेगुनाह जी जान न वरिती आहे। मां न करे सघंदुसि। ईअं कोन थो थी सघे, छो त तव्हां ॿिन्ही मां के हिकिड़े खे त शिकारी थियणो। छा ख़्याल आहे? तूं थींदी शिकारी? मां? ठीकु आहे, मूंखे ॾियो पिस्टल। हिकु मिनट, हिकु मिनट। हिन रोशनी में तूं इहो कमु कोन करे सघे, छो त तूं कातिल न आहीं। ही त मौत जी हंज ताईं पहुचण लाइ अॻिले जी मर्ज़ीअ सां उनखे आसान मौत ॾिनो। नौजवान,
इराच तू हिते बि हिते जीअं ई तूं मरण लाइ तयारु थींदे मूंखे कंध सां इशारो कजे मां उन वक़्तु वञी लाइट ऑफ कंदुसि ऐं तव्हां पंहिंजे शिकार जे मथां फायर कंदा मां मरण लाइ तयारु आहियां तुंहिंजा हथ छो ॾकी रहिया न मां बिल्कुलु ठीकु आहियां हू शिकार आहे ऐं तूं शिकारी तव्हां ॿई हिक ॿिए जी मदद करे रहिया आहियो मां मरण लाइ तयारु आहियां ठीक है मां लाइट आप तो मां मरण लाइ तयारु आहियां छोकरी तूं बेहोश तो कोन थी वई न न मां बिल्कुलु होश में आहियां मां मरण लाइ तयारु आहियां मां भी होश में आहियां छोकरी फायर कर मरण लाइ तयारु आहियां मां छोकरी फायर कर I want to फायर छा करे छॾियो मां या अल्लाह अच्छा पी वठ पानी पी परत मुका तू साले भाई संग दिलाए तू मुका एक बेगुनाह जो कत्ल करायो आहे कातिल आया मां खूनी आया मां खूनी आया मां प्रोफेसर ये तो मूंखे छा कराए छॾियो हू इंतहाई नेक इंसान हुयो हुन जूं ॻाल्हियूं हुन जा ख़्याल मूंखे मारे कोन सघियो हुन मूं त गोली कोन हलाई पर मूं हलाई मां केॾी साले मारिया हुनखे मौत न आहे मारियो हुनखे मूं मारियो आहे मां कातिल आहियां हुनजी कातिल आहियां मां प्रोफेसर चाय मरी वियो प्रोफेसर चाय मरी वियो चुप छो आयो ॿुधायो न हिन जे बचण जी हिकिड़ी उम्मीद आहे जेकॾहिं गोली हिन जे दिल ऐं दिमाग़ में न लॻी आहे त पोइ मुमकिन आहे त ही बची पवंदो त पोइ ॾिसो न जल्दी करो मां ही बाहूं थी वधावा बचायो हुनखे मां तुंहिंजे साम्हूं हिन जा ज़ख़्म कोन ॾिसंदुसि छो त तोखां बर्दाश्त ई कोन थींदा हिकिड़ो कमु कर भली कमरे में वेह मां ॾिसांसि प्रोफेसर साहब खुदा जे वास्ते उनखे बचाए वठो अर्चना वो इंतहाई नेक इंसान है मासूम है बचाए वठो उनखे बचायो उनखे प्रोफेसर साहब प्रोफेसर साहब बचाए वठो उनखे लाज़मी प्रोफेसर साहब
दोस्त ओह दोस्त उथी उथी दोस्त तू केर हाँ चइबो त मूंखे विसारे छॾियो तू मलाइको हिसाब वठण आयो आहे न न तूं मुओ नाहीं तूं जीअरो आहीं मां जन्नत में आया या दोज़ख में तूं जन्नत ऐं दोज़ख जे विच ते आहीं मतिलब त मुंहिंजे घर में आहीं हे गोली मूंखे न लॻी तोखे गोली किथे बि कोन लॻी पोइ ठका छा जो नौजवान ठका त पिस्टल जो हुयो पर गोली मां सीहो निकितल हो तूं ज़हनी सदमे जे करे बेहोश थी वियो ओ माय गॉड मुंहिंजे मथे में सूर पइजी वियो छोकिरी किथे आहे ज़िंदा आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह किथे आहे कमरे में आहे पर हू तुंहिंजे लाइ ॾाढी परेशान मुंहिंजे लाइ हा तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ परेशान आहे हुन मूंखे ॿाहूं ॿधियूं ख़ुदा जा वास्ता ॾिना त मां कीअं बि करे तोखे बचायां मुंहिंजे बचण लाइ हुन तव्हांखे ॿाहूं ॿधियूं प्रोफेसर साहब हुनजे मन में अलाए कहिड़ा उदमा हूंदा तूं अञा तजुर्बे खां नथो मुड़े न तोखे त छोकिरी जे दिमाग़ हालतुनि जे लिहाज़ खां जेको रद्द अमल क़बूल कयो आहे उहो बिल्कुलु मुंहिंजे नज़रिये मुताबिक़ आहे इहा ॻाल्हि मुंहिंजे लाइ इत्मीनान बख़्श आहे जेका मरण लाइ बेचैन हुई हाणे उनखे तुंहिंजी ज़िंदगीअ जो फिक्र आहे मुंहिंजी ज़िंदगी जो फिक्र सब्र कर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी ॻाल्हि मुंहिंजे तजुर्बे जी हिकिड़ी कड़ी अञा बाक़ी आहे हू छोकिरी हाणे हेॾे ईंदी अरसलान अरसलान अलाए कहिड़ा तजुर्बा थो करे मां ही पटी तुंहिंजे बांह ते थो ॿधां ठीकु आहे तोखे हिकिड़े ज़ख़्मीअ जो किरदारु अदा करणो आहे ठीकु आहे हल 2 मिंट सोफ़े ते लेट अच 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 वेह ऐं पंहिंजूं ही अखियूं थोरी देरि लाइ बंदि करे छॾ अरसलान छोकिरी खे वठी आ जी सर प्रोफेसर साहब चाओ गोली शुक्र आहे ही बची वियो ऐं गोली हिन जी बांह में लॻी आहे शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा मालिक जो ही बची वियो माफ़ कजो मुझे मालिक जो रखे एहसान आहे जो अवां बची विया आहियो तव्हांखे बि ज़िंदा ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं मां इन करे ख़ुशि आहियां जो अवां ॿई ख़ुशि आहियो
ऐं ॿई ज़िंदा आहियो। तव्हां ॿिन्ही मौत जी सरहदुनि खे छुयो आहे ऐं ॾिठो आहे त ज़िंदगी पंहिंजी सभिनी मुसीबतुनि ऐं बुराइनि सां बि एतिरी बुरी नाहे जेतिरो मौत। नौजवान उथी बि ऐं पंहिंजी पटी लाहे छॾ। पर वो गोली समझी वेंदी, सब कुछ समझी वेंदी, पर आहिस्ते आहिस्ते। तव्हां कमु कयो, ॿई ते वेहो, असनान हिन ॿिन्हिनि लाइ ज़बरदस्त क़िस्म जी कॉफ़ी तयारु करे खणी आ। हल, मां डायरी में हिकिड़ो नोट लिखी वठां, मां बि तव्हांखे जॉइन थो कयां। बाक़ी तफ़सीली गुफ़्तगू सुभाणे सुबुह जो कंदासीं, ठीकु आहे? बेस्ट ऑफ लक। मुझे मिलण खां पोइ मुंहिंजी ज़िंदगी बची वई। रिश्तो निभागी न आहे। मुंहिंजो ज़िंदा हुजण हिन ॻाल्हि जो दलील आहे त तूं सिभागी आहे। साईं सैयद अकबर अली शाह साहब, सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल खैरपुर। अब्दुल सत्तार ख्वार साहब, सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़कानो। मुनवर रिंद साहब, ट्रेजरर आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़कानो। चेयरमैन परफॉर्मिंग आर्ट सरर सालिम साहब, चेयरमैन परफॉर्मिंग आर्ट आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़कानो। मोहतरम पंजल सांगी साहब, चेयरमैन लाइब्रेरी आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़कानो। मोहतरम अब्दुल हादी बुगटी साहब, असांजो ड्रामा सेक्शन जो चेयरमैन मोहतरम सरवर सालिम साहब, त हू ड्रामे जे मुतलिक़ ॿ लफ़्ज़ बि ॻाल्हाए ऐं महिमाननि खे वेलकम बि करे जेके आया। वॾी महिरबानी रोशन साहब। घणे अरसे खां वठी जीअं लाड़काणो ड्रामा जे गादीअ जो हंधु रहियो आहे, ड्रामा जो अॻवान रहियो आहे ऐं हिन ड्रामे साबित कयो त लाड़काणो उन पोज़ीशन उन कंडीशन में अञा हलंदो पियो अचे, अञा अॻभरो हूंदो। ऐं ही असांजो इंतिहाई कन्ह बख़्श तजुर्बेकार असांजो हिदायतकार दोस्त मोहम्मद अयूब बाद साहब, जंहिंजी नज़र तमामु गहरी आहे ऐं खेसि मुबारकबाद हुजे अहिड़े क़िस्म जे ड्रामे जी सॼी टीम जो मुकमिल सुठो कमु हो। ख़ासि तौर ते कादरी साहब खे जस हुजे। हाणे असांजे आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान लाड़काना जो ट्रेजरर मोहतरम मुनवर रिंद साहब। सभिनि दोस्तनि जी महिरबानी। ड्रामो तमामु बहितरीनु हुयो। उस्ताद अयूब गार साहब जो नालो ई काफ़ी आहे ऐं यकीनन अञा मज़ो आयो, भरपूर तारीफ़ थियण ख़बर पए त ड्रामो तव्हांखे वणियो आहे। सेक्रेटरी आर्ट्स काउंसिल खैरपुर मोहतरम सैयद अकबर अली शाह साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंतहाई खूबसूरत प्ले ॾिठोसीं।
ऐं मां सम्झां थो जिते अयूब गाद साहब जो नालो हूंदो यकीनन अहिड़े क़िस्म जा ई प्लेयर्स हूंदा आहिनि। मां साईं जन खे पंहिंजो उस्ताद मञींदो आहियां ऐं लाड़काना आर्ट्स काउंसिल खे पंहिंजो बिग ब्रदर सम्झंदो आहियां। अवां जी भरपूर ताड़ियुनि में आर्ट्स काउंसिल खैरपुर जो प्रेसिडेंट सामल गाओ साहब। सभिनी दोस्तनि जूं तमामु घणियूं महिरबानियूं, ख़ासि करे साईं अयूब गाद साहब, रोशन शेख साहब ऐं अली रोशन शेख साहब ऐं ॿी जेका ड्रामे में कास्ट हुई जावेद शेख, सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं भा मुनवर रहंदो। तमामु बहितरीनु ड्रामो हुयो। जीअं साईं अकबर शाह साहब चयो त असीं सिखण आया आहियूं ऐं कुझु ॾिसण आया आहियूं। यकीनन असांखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे जॾहिं असां सीनियर्स जेके असांजा आहिनि अयूब गाद, अली रोशन शेख साहब या जेके ॿिया डायरेक्टर आहिनि, उन्हनि जा हेॾा बहितरीनु जेके ड्रामा आहिनि उहे पेश थियनि पिया। ऐं मुबारक लाइक़ु आहे लाड़काणे जी जेका आवाम आहे, उन्हनि खे बि असां जस पेश कयूं था जेके तमामु सुठे नमूने सां वेही ऐं ही जेको आहे ड्रामो ॾिठो। हैदर कादरी, रमशा शहज़ादी, आशिक़ दायो ऐं जिन बि दोस्तनि हिन ड्रामे में कमु कयो तमामु बहितरीनु कमु कयो। असीं सॼी टीम खे जेका आहे मुबारक पेश